जॾहिं मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जी शादी थी रही है कैसा चो अम्मा खुदीजतुल कुबरा सा एकड़ी झलक बुधाई उन वक्त खुदीजतुल कुबरा जी हैसियत कहिड़ी आ 80,000 उठन जी मालिकाणी 80,000 उठन जी मालिकाणी 200 गुलाम ऐं गुलामाणियूं उन जे दरड़े ते कम करण वारियूं जेको उन के विझणो हणन मुंहिंजा दोस्त अज़ीज उहे बजणियूं सोन जे गनन वारा विझणा हणण वारियूं जंहिं थाम में खाधो खाईंदी आहे थाम भी सोना जंहिं मसनद ते वेहंदी आहे उहा मसनद भी सोन जी ठहियल बस हिकिड़ो जुमलो तोखे चई छॾियां वञी अंदाज़ो लॻाइजां अबू जहल जहिड़ो माण्हू अबू लहब जहिड़ो माण्हू बि शाम ॾे वापार जे लाइ वेंदो हो त सामान खुदीजतुल कुबरा जो खणी वेंदो हो एतरी दुनियादार औरता इंशाअल्लाह वक्त आयो बुधाइंदो में दीवानी किए थी थे मस्तानी किए थी थे सब कुछ किए तो थे शादी किए थी थे बहरहाल किसे मुख्तसर जेडी मल मुझा दोस्त अजीज ओहा घड़ी आई खुदीजतुल कुबरा जो मुझे महबूब मुस्तफा सा अज जे लफ्जन में चौ निकाह हकीकत में त निकाह छा हुंदो आ इजाबो कबूल हुंदो आ हक महर कबूल कराइबो आ निकाह जो खैर जो दुआऊं उनके निकाह चवंदा हो तोखे शायद खबर काने का थे पढ़ण वारो केरा जो बियो कोने सुने अली शेर जो बाबो वक्त ही दो तक खोले बुधाइंदो में यार वक्त नाए फकीर के छेड़ न हेडे होडे न वने मां फकीर मीर मोहम्मद भट्टी जे दिल वारो मौजू पे तो खणा अजीजा ने मल जेडी मल मुझो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खुदीजतुल कुबरा जे घरड़े में कदम रखी रहो आ खुदीजतुल कुबरा जे का सोन जे मुझा दोस्त अजीज अज जे नाले सा भला सोफा सेट चऊं या कुर्सी चऊं उन ते संदल सोने ते वेठी आ जिया मुझे मुस्तफा करीम ते निगाह पे कंधड़ो हेठ करे उथी हथड़ा बधी मुझे महबूब के उन सोने सेज ते वेहण जे ला अर्ज करे रही आ एडा जने मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम के इहो अर्ज करे रही आ दुनिया हैरान सवेजे जा नौकर सवेजे जो नौकरियाणियों बेनियाज रब ॾिसण वारो ॾिसी रहियो ओ जिब्रील जी रब्बे जलील निहारी थो हा मौला दिसी थो तमा पांजे पुनल जी दीवानी की बनाई हा मुझा मौला रब तो फरमाए जिब्रील याद रखी छड़ जा अज मुझे मुस्तफा करीम जी इज्जत करण वाली खुदीजतुल कुबरा मां अल्लाह इनके इन जो मुआवजो दींदुस मौला केड़ो दींदे रब तो फरमाए जेका इन जी लाडली न्याणी हुंदी मां अल्लाह उनके उहो मकाम दींदुस इज्जत बख्शींदुस इन मुझे महबूब जी उथी हिकड़ो दफो इज्जत कई उहा न्याणी जेडी मल इंदी मुझो महबूब उथी उन जी इज्जत कंदो अजीब मंजर आ लेकिन मुझा दोस्त अजीज मोटी वरी भी सागे जुमले ते अचा ऐं अज़म कयो त इंशाअल्लाह ताला पंहिंजे न्याणियुनि खे पढ़ाईंदासीं मां मञा थो असां तव्हां जो माहौल इजाजत नथो ॾे असां तव्हां जा माहौल ॾाढा कठन थी चुका आहिनि लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज वरी बि चवंदो मैं पंहिंजे न्याणीअ खे दुनिया जी बि तइलीम ॾे दीन जी बि तइलीम ॾे जेतिरी ॾियारे सघीं थो जेतिरा हालात तुंहिंजा साथ ॾियनि इहो तसवुर कर त अगरि न्याणी पढ़ी लिखी समझदार हूंदी त इंशाअल्लाह ताला उन मां थियण वारो औलाद ॾाढो भलो थी पवंदो पर पंहिंजे बचड़ीअ खे दुनिया जी तइलीम ज़रूर ॾे पर मुंहिंजे महबूब जे मोहब्बत जी तइलीम न विसार जा छो त जॾहिं महिल तो पंहिंजे न्याणीअ खे आका जो दीवानो बनायो पोइ जॾहिं न रब उन जी झोली साई कंदो त झोलीअ में लोलड़ी बि ॾींदी पई मुंहिंजे आका जी बोलड़ी बि ॾींदी पई त अलाह कंदो हे बचड़ा बि नेक सालिह थी जॾहिं मुंहिंजे